उडेरलाल मां ख़बर ॾींदा हलो त उडेरलाल विलेज ॻोठ शहर मोहम्मद ठोड़ा समेत खेबर ऐं इन जे आसपास जे ॿियनि केतिरनि ई ॻोठनि में अतई डॉक्टरनि देरा ॼमाए वरिता आहिनि। उडेरलाल ऐं खेबर में केतिरियूं ई गैर कानूनी अस्पतालूं खोले बेराड़ियुनि जे ग़रीब बोझ माण्हुनि खे ॿिन्ही हथनि सां लुटे रहिया आहिनि। अहिड़ी शिकायतुनि जे बावजूद बि सिहत खाते मटियारी जे अमलदारनि अखियूं बंदि करे छॾियूं आहिनि। अतई डॉक्टरनि जे ग़लति इलाज सबबु केतिरा ई माण्हू विचड़ंदड़ बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। अवामी शिकायतुनि बावजूद सिहत खाते मटियारी जी छापा मार टीम को बूटो न ॿारे सघी। सुञाण दुरनि जे चवण मुताबिक़ अगरि छापा मार टीम जॾहिं विज़िट लाइ निकिरे थी त इन्हनि अतई डॉक्टरनि खे इन्हनि जी अॻुवाट ख़बर पइजो वेंदी आहे, जंहिं करे इहे पंहिंजूं क्लिनिकूं ओसी ताईं बंदि करे छॾीनि जेसी ताईं छापा मार टीम पंहिंजे विज़िट करे। इन खां पोइ हे अतई डॉक्टर पंहिंजूं क्लिनिकूं खोले छॾींदा आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।